अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिहिल करीम व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहलि बैतिहि वमन तबिअहुम बिइहसानिन इला यौमिद्दीन। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। फ़अऊज़ु बिल्लाहिस समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम मिन हम्ज़िही व नफ़्ख़िही व नफ़्सिही। वज़न्नून इज़ ज़हब मुग़ाज़िबन फ़ज़न्न अन लन नक़दिर अलैहि फ़नादा फ़िज़्ज़ुलुमाति अल्ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन। रब्बि श्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। तमाम तारीफ़ों, तमाम तस्बीहात, तहलीलात, तहमीदात अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे लाए जो कुल कायनात जो खालिक मालिक पालनहार परवरदिगार वहदहू ला शरीक आहे। दुरूद ऐं सलाम ला तादाद सलातूं रहमतूं खुसूसन इमाम कायनात ख़ातमुल अंबिया वल मुरसलीन रहमतुल लिल आलमीन जनाब हज़रत मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिनजे ज़ाते अक़दस ते अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला नबिय्यिना मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। बिरादरान इस्लाम, सूरत अंबिया मां हिक आयत करीमा मूं तिलावत कई आहे। इन आयत में बेज़ाहिर त हज़रत यूनुस बिन मता अलैहिस्सलाम जो ज़िक्र आहे ऐं उन जा चयल उहे अल्फाज ऐं उहे कलिमात जिन कलिमात जी तमाम वॾे में वॾी फज़ीलत आहे, जिन कलिमात के अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन
दुआए अव्वल जो दर्जो बि ॾिनो आहे ऐं जिन कलिमात जे लाइ अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो जा बि मुसीबत ऐं तकलीफ़ आहे उन जी निजात जे लाइ इहे कलिमात सिर्फ़ यूनुस अलैहिस्सलाम जे लाइ न हुया, लेकिन मुंहिंजी उम्मत जे लाइ बि ख़ासि इहो अल्लाह जे तरफ़ां इनाम आहे। उहे कलिमात आहिनि जंहिंसां इंसान निजात पाए सघे थो दुनिया या आख़िरत में। हज़रत यूनुस अलैहिस्सलाम जो वाक़ियो मशहूर आहे, शायद हर एक जो ॿुधल हुजे, पर इन वाक़े मां असांजे लाइ तमामु वॾो सबक़ आहे, वॾी नसीहत आहे। इहे आम किस्सा ऐं कहाणियूं न आहिनि जीअं अक्सर माण्हू ख़ुशि थियण जे लाइ ॿुधंदा आहिनि त बसि हिकु किस्सो हुयो, कहाणी हुई। जेके बि अंबिया किराम जा वाक़िया आहिनि उनमें तमामु सभिनी जे लाइ नसीहत ऐं हिकु वॾो सबक़ आहे। हज़रत यूनुस अलैहिस्सलाम खे अल्लाह रब्बुल आलमीन मोसिल जे क़रीब नीनवा बस्ती जे लाइ नबी बनाए करे मोकिलियो। उन इलाइक़े में अल्लाह रब्बुल आलमीन उनखे रसूल बनाए मोकिलियो। पंहिंजी क़ौम खे अल्लाह जो पैगाम ॾिनई, दावत ॾिनई, तौहीद जो पैगाम ॾिनई, शिरक खां कुफ्र खां मना कई, लेकिन काफ़ी क़ौम ईमान नथी आणे ऐं उहो इनकारी आहिनि। कुछ वक्त गुज़रण खां बाद में हज़रत यूनुस अलैहिस्सलाम क़ौम खां कावड़जी ना उमेद थी करे गुस्से में हलियो वियो ऐं उन्हनि खे 3 ॾींहंनि जे अज़ाब जी मोहलत ॾेई वियो त आऊं वञा थो, 3 ॾींहंनि में अल्लाह जो अज़ाब ईंदो तव्हांजे मथां। जॾहिं हज़रत यूनुस अलैहिस्सलाम रवानो थियो पोइ क़ौम जी दिलि में ख़ौफ़ अची पैदा थियो। जेसि ताईं नबी क़ौम में मौजूद आहे तेसि ताईं हू सम्झनि था त अज़ाब न ईंदो, पर जॾहिं नबी न इलाइक़े मां ई निकिरी वियो आहे, हाणे इजो अल्लाह जो अज़ाब आयो। ख़ौफ़ ज़िदा थी हिक ॿिए खे सॾण लॻा, मर्द, औरतूं, नंढड़ा ॿार, पीरासन, बुज़ुर्ग, हत्ता के एतिरे क़दुरु हिक ॿिए खे चयूं त सभई निकिरो मैदान जे अंदरि, छो त अल्लाह जो नबी नाराज़ थी वियो आहे, असां उनजी ॻाल्हि न मञी आहे। हाणे उनजे चवण जे मुताबिक़ अज़ाब ईंदो ऐं उन जूं अलामतूं असांखे महसूस थियनि पयूं। इन करे जेके जानवर बचनि वारा जानवर बि आहिनि उहे बचनि समेत गॾु वठी हलो ऐं उठ जिन सां गॾु उन्हनि जा बचा बि आहिनि ऐं ॿिया बि जानवर, तव्हांजो उन्हनि बचनि खे जानवरनि खां जुदा कयूं। उन मैदान में खंज पीअण वारा ॿार माइरुनि खां जुदा कंदासीं ऐं इन हालत में दाहूं कंदासीं जीअं सभिनी जूं दाहूं आहूं आवाज़ अल्लाह ताला वटि पहुचे ऐं अल्लाह ताला खे रहम अचे ऐं असां ते अज़ाब न मोकिले। इन हालत में निकिता मैदाननि में। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए तो फलौला कानत क़रियतुन आमनत फनफ़अहा ईमानुहा इल्ला क़ौम यूनुस लम्मा आमनू कशफनाहुम बिअज़ाबिल ख़िज़्य फ़िल हयातिद दुनिया।
अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए तो छो न हिननि क़ौमुनि बि ईमान आंदो जेको ईमान हिननि खे नफ़ो ॾे हा। ही ॿियूं क़ौमूं जिन ते अल्लाह जे तरफ़ां अज़ाब आयल आहे या अज़ाब आयो हू गर्क थी विया। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो हिननि छो न ईमान आंदो। जेकॾहिं ईमान आणीनि हा त हुननि जो ईमान उन्हनि खे वॾो नफ़ो ॾे हा, वॾो फ़ाइदो ॾे हा। सवाइ यूनुस जी क़ौम जिन ईमान आंदो उन टाइम ते अल्लाह उन्हनि खे वॾो नफ़ो ॾेई छॾियो। इहो नफ़ो अल्लाह ताला उनखे ॾिनो त जेको अज़ाब आयल अल्लाह ताला खे एतिरो रहम अची वियो उन क़ौम ते जो दाऊं कयूं, पुकारूं कयूं ऐं माइरुनि खां पंहिंजा बच्चा जुदा करे तव्हांजो इन्हनि जूं बाहूं ऐं दाऊं अल्लाह ताला जे अर्श वटि पहुचनि। अर्श ते अल्लाह ताला असां ते रहम करे अची पुकार कयूं, ऐं अल्लाह तुंहिंजो नबी नाराज़ थी वियो, असां त हुनजी ॻाल्हि न मञी हुई पर असां तां अज़ाब खे टार। अल्लाह ताला खे रहम आयो। अल्लाह रब्बुल आलमीन उन अज़ाब खे मुअख़र करे छॾियो, पोइते करे छॾियो कुझु वक़्तु इला हीन। अल्लाह फरमाए थो कुझु वक़्त ताईं तव्हांजो जे सुधरी विया त अज़ाब न ईंदो। अल्लाह ताला उन अज़ाब खे टारे छॾियो त फरमाई छो न ॿियूं क़ौमूं बि ईअं सम्झनि थियूं। ही त बची विया अज़ाब खां, पर यूनुस अलैहिस्सलाम खे त ख़बर ई कान्हे त मुंहिंजे वञण खां पोइ मुंहिंजी क़ौम ईमान आणे चुकी आहे। इन अज़ाब वारी धमकी उन्हनि खे सम्झाए छॾियो। असां केतिरा अज़ाब पंहिंजे अखियुनि सां हर साल ॾिसंदा आहियूं पर असांजे दिलनि में को ख़ौफ़ न हूंदो आहे। हज़रत यूनुस अलैहिस्सलाम त निकितो, वञी ॿेड़े में सवार थियो। अल्लाह रब्बुल आलमीन तॾहिं प्यारे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के फरमायो, ऐं मुंहिंजा हबीब तूं हिन मच्छीअ वारे वांगुरु जल्दबाज़ी न कजां। फस्बिर लिहुक्म रब्बिक वला तकुन कसाहिबिल हूद इज़ नादा वहुव मकज़ूम लौला अन तदारकहु निअमतुम मिन रब्बिही लनुबिज़ बिल अराई वहुव मज़मूम। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए तो मुंहिंजा प्यारा पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जे हुक्म सां तूं सब्र कर, हर मुसीबत में हर तकलीफ़ में जल्दबाज़ी न कजां, बेसब्री न कजां। इन मच्छीअ वारे वांगुरु न थी जा, यानी यूनुस अलैहिस्सलाम जल्दबाज़ी करे क़ौम खां नाराज़ थी निकितो हुयो। अल्लाह ताला फरमाए थो व इन यूनुस लमिनल मुरसलीन इज़ अबक इलल फुल्किल मशहून फसाहम फकान मिनल मुदहज़ीन। फरमाई यूनुस अलैहिस्सलाम जो ज़िक्र कर जेको अल्लाह जे रसूलनि मां हिकु रसूल हुयो, अल्लाह जो नबी हो, अल्लाह जो रसूल हो। अल्लाह ताला फरमाए थो जॾहिं क़ौम खां नाराज़ थी करे निकितो हो, जल्दी जल्दी भरियल ॿेड़े में वञी सवार थियो, जंहिंमें के माण्हूअ जी जॻह त न हुई पर जल्दी उन भरियल ॿेड़े में सवार थी ऐं उन ॿेड़े में रवानो थी वियो। जेॾी महिल ॿेड़ो रवानो थियो, हलणु शुरू थियो, तेॾी महिल ॿेड़े ते वज़न जे करे उन ॿेड़े में हरकत पैदा थी, ख़राबी थी वई। ॿेड़े वारो मलाह चवणु लॻो त तव्हां मज़ा को न को शख़्स लहंदो त ॿेड़े तां वज़न घटि थी वञे, न त ई ॿेड़ो गर्क थी वेंदो। इन जे लाइ क़ुरान अंदाज़ी कंदासीं जंहिंजे नाले जो कुणो निकिरंदो फसाहम फकान मिनल मुदहज़ीन। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो जेॾी महिल उन्हनि क़ुरान अंदाज़ी कई त हज़रत यूनुस ई मग़लूब थी वियो, यानी उन्हीअ जो नालो अची वियो। हज़रत यूनुस अलैहिस्सलाम फरमायो मुंहिंजो नालो आयो आहे, ॿियनि जी जान बची वञे, ऐं इन ॿेड़े मां लहण जे लाइ तयारु आहियां। पर ॿेड़े वारनि चयो न, तो जहिड़े शख़्स खे असां कीअं हेठि छॾींदासीं, तूं त अल्लाह जो नबी आहीं। जिन माण्हू उनखे सुञातो हुयो उन्हनि चयो त न ॿियो दफ़ो क़ुरान अंदाज़ी था कयूं। ॿियो दफ़ो क़ुरान अंदाज़ी कई वई, वरी बि हज़रत यूनुस अलैहिस्सलाम जो नालो आहे। टियों दफ़ो क़ुरान अंदाज़ी कई, टियों दफ़ो उनजो ई नालो आहे, छो त अल्लाह रब्बुल आलमीन उन वक़्तु ॿेड़ीअ खे हुकुम करे छॾियो। तफ़सीर तबरी मच्छीअ खे हुकुम करे
करे छॾियो। तफ़सीर तबरी में जंहिं समुंड जे अंदरि जंहिं दरिया जे अंदरि वॾे में वॾी मच्छी हुई उनखे अल्लाह जो हुकुम थियो ऐं मच्छी हिन पाणीअ खे चीरींदी वञ, जल्दी कर फिलानी जॻह ते पहुची वञ, मुंहिंजो बानू अची रहियो आहे। जेॾी महिल उनखे ॻीहंदी त ख़बरदार उनजे गोश्त खे का तकलीफ़ न पहुचे, उनजे हॾीअ खे का तकलीफ़ न पहुचे। तुंहिंजे लाइ मूं उनखे ग़िज़ा न रखी आहे, पर मूं उनखे सम्झाइण जे लाइ तुंहिंजे पेट में उनजे लाइ क़ैद खानो रखियो आहे, इन करे उनखे का तकलीफ़ न अचे। हज़रत यूनुस अलैहिस्सलाम जीअं ई उन ॿेड़े मां छलांग लॻायईं, उन वक़्तु उन ॿेड़े पाणीअ जे अंदरि हलियो वियो, मच्छी वात पटियो वेठी आहे, फौरन उनखे ॻीही वई आहे। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो असां मच्छीअ जे पेट में उनखे क़ैद में रखी छॾियो, बंदि करे छॾियोसीं। उन वक़्तु उनजी कैफ़ियत छा आहे? उन वक़्तु हुनजी दिलि में त इहो आहे त आउं मरी चुको आहियां, छो त शायदि आउं क़बर जे पेट में क़बर जे अंदरि अची चुको आहियां, ज़मीन जे पेट में आहियां, दरिया जे पेट में आहियां। पर जेॾी महिल एसि ताईं जो उन पंहिंजे पेरनि जी हरकत कई, समझी वियो त आउं त जीअरो आहियां, आउं त ज़िंदा आहियां। अल्लाह जे नबी खे बि का ख़बर न आहे त अल्लाह ताला मुंहिंजे इन जल्दबाज़ी जे करे नाराज़ थी वेंदो, मच्छीअ जे पेट में मोकिलींदो, ॿेड़ो ख़राब थी वेंदो। अॼु चयो वेंदो आहे त फिलाणे बुज़ुर्ग ॿेड़े खे तारियो हो, हिते तव्हां यकीन कयो अल्लाह जो नबी आहे जंहिंजे बारे में अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो यूनुस बिन मत्ता अलैहिस्सलाम खे को शख़्स घटि न समझे, उनजी फज़ीलत खे न घटाइजो, तमामु उनजी वॾी फज़ीलत आहे। अल्लाह जो नबी आहे, अल्लाह जो रसूल आहे, छो त जेॾी महिल मच्छीअ जे पेट में उन पुकार कई, मलाइकनि ॿुधी करे आसमान ते उन जा उहे कलिमात जेॾी महिल पहुता, थरथलू आसमान में मची वियो। उन वक़्तु फ़रिश्ता चवण लॻा ऐं अल्लाह असां त हीअ आवाज़ ॿुधल पिया ॿुधूं त कंहिं शख़्स जो आवाज़, कंहिंजी तस्बीह, कंहिंजी तहमीद, कंहिंजी तहलील, कंहिंजो ज़िक्र अज़कार जो आवाज़ असां ॿुधूं पिया, पर दबियल आवाज़ आहे, मुसीबत जी हालत में आहे, इहो आवाज़ कंहिंजो आहे। अल्लाह ताला फरमाए थो त छा तव्हां नथा सुञाणो उन जे आवाज़ खे? या अल्लाह ॿुधल त आहे पर ख़बर न आहे कंहिंजो आवाज़ आहे। अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो मुंहिंजो बानू यूनुस बिन मत्ता मच्छीअ जे पेट में मूंखे पुकारे रहियो आहे। फ़रिश्ता बि सिफ़ारिश करण लॻा ऐं अल्लाह अहिड़े बाने ते रहम फरमा जिनजे अमलनि खे असां सुबुह शाम तो ताईं पहुचाईंदा हुआसीं, उनजी तस्बीह खे, उनजी तहमीद खे अल्लाह उन ते रहम फरमा। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो पोइ उन मच्छीअ जे पेट में अल्लाह ताला खे पुकारियो ऐं इहो बि फरमाई त जेकॾहिं हिन मच्छीअ जे पेट में अल्लाह ताला जी तस्बीह बयान न करे, हा हिक रिवायत में त जेॾी महिल हिनखे होश आयो त आउं मच्छीअ जे पेट में आहियां पाणीअ जे अंदरि, पर ज़िंदा बि आहियां, उन वक़्तु फौरन हुन सजदो कयो हो, उन जगह ते मच्छीअ जे पेट में बि उन निमाज़ अदा कई, अल्लाह जे लाइ सजदो कयो, ओ मुंहिंजा रब हिन सजदे खे क़बूल कर। अहिड़ी जगह ते मूं सजदो कयो आहे जो हिन खां अॻु में कॾहिं कंहिं बि हिन जगह ते सजदो न कयो आहे। मुंहिंजा अल्लाह आउं ज़ालिम थी वियुसि। وَظَنُّونِ ذَهَبَ مُغَاضِبًا فَظَنَّ أَن لَّن نَّقْدِرَ عَلَيْهِ فَنَادَىٰ فِي الظُّلُمَاتِ أَن لَّا إِلَٰهَ إِلَّا أَنتَ سُبْحَانَكَ لَا إِلَٰهَ إِلَّا أَنتَ سُبْحَانَكَ إِنِّي كُنتُ مِنَ الظَّالِمِينَ। अल्लाह फरमाए थो मच्छीअ वारो जॾहिं क़ौम खां नाराज़ थी निकितो हुयो यूनुस अलैहिस्सलाम, अल्लाह फरमाए थो उन वक़्तु जेॾी महिल उन तमामु उन ऊंदाहीअ में, उन ज़ुल्मात में पंहिंजे रब खे सॾियो हुयो, पंहिंजे रब खे पुकारियो हुयो। फनादा फि ज़ुल्मात, हज़रत अब्दुल्लाह बिन मसऊद रज़ी अल्लाहु ताला अन्हु इन आयत जो तफ़सीर कंदे फरमाईंदा ज़ुल्मात जमा जा अल्फाज़ आहिनि त उहे
कहिड़ियूं ऊंदायूं, कहिड़ी ज़ुल्मात हुई। हिकु त मच्छीअ जो पेट आहे, ॿियो दरियाह जो पेट आहे, ॿियो राति जो टाइम आहे। अल्लाह ताला खे उन वक़्तु न सॼो पुकारियो, ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक, ऐ मुंहिंजा अल्लाह तोखां सिवा कोई माबूद न आहे, तोखां सिवा कोई इलाह न आहे, तोखां सिवा को मुश्किल कुशा न आहे, तोखां सिवा को हाजत रवा न आहे, तोखां सिवा को बिगड़ी बनाइण वारो न आहे, तोखां सिवा को बेड़ो तारण वारो न आहे, तोखां सिवा को ज़िंदा रखण वारो न आहे। ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक, पाक आई तू मुंहिंजा रब पाक आई, आऊं ऐं गुनहगार आहियां, आऊं ई ज़ालिम आहियां, मूं पंहिंजे मथां ज़ुल्म कयो। ऐं अल्लाह इक़रार थो कयां तोखां सिवा कोई माबूद न आहे। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो, जेकॾहिं मुंहिंजी तस्बीह बयान न करे हा, मुंहिंजी हमद न करे हा, मूंखे न ॿाॾाया त लबिस फी बतनी इला यौमि युबअसून, क़यामत जे ॾींहं ताईं मच्छीअ जे पेट में हुजे हा। फनबज़नाहु, फिर अल्लाह फरमाए थो, पोइ असां जेकॾहिं उन ते न पुकारे हा, न दुआ घुरे हा, अल्लाह जी वहना वहदानीअ जी सदा इन मच्छीअ जे पेट मां न करे हा, त अल्लाह ताला फरमाए थो त इनखे उछलाए छॾिया हा सहरा में, बयाबान जॻह ते, ऐं इन तमामु बद हालत में उनखे उछलाया हा। लेकिन अल्लाह ताला उन ते रहम कयो, अल्लाह रब्बुल आलमीन उनखे पसंदि कयो, उन जी दुआ खे पसंदि कयो, उन जे कलिमात खे क़बूल कयो। अल्लाह रब्बुल आलमीन ने उनखे मच्छीअ खे हुकुम कयो त इनखे किनारे ते छॾिया। ये अल्फाज़ ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक, ही उहे कलिमात आहिनि अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, ही दुआए अव्वल आहे, यानी अव्वल अल्लाह, आखिर अल्लाह, ज़ाहिर अल्लाह, बातिन अल्लाह, यानी मतलब त इहो इल्म सारो अल्लाह ताला के आहे। अव्वल जो इल्म आहे, आखिर जो इल्म आहे, ज़ाहिर जो इल्म आहे, बातिन जो इल्म आहे। अल्लाह करीम अर्श ते मुस्तवी आहे, लेकिन सारो इल्म अल्लाह रब्बुल आलमीन खे आहे। त ही उहे अल्लाह ला इलाहा इल्ला अंत, ही उहे कलिमात आहिनि जंहिंखे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, ही दुआए अव्वल आहे। हदीस मुस्नद अहमद में, जामे तिरमिज़ी में, हज़रत साद बिन अबी वक़ास रज़ी अल्लाह ताला अन्हु मस्जिद में विया। सैयदना उस्मान बिन अफ़ान रज़ी अल्लाह ताला अन्हु मस्जिद में वेठा हा। हज़रत साद बिन अबी वक़ास रज़ी अल्लाह ताला अन्हु वञी सलाम कयो हज़रत उस्मान बिन अफ़ान रज़ी अल्लाह ताला अन्हु ते। अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था, ऐं मस्जिद में वेही त हज़रत उस्मान बिन अफ़ान रज़ी अल्लाह ताला अन्हु मस्जिद में वेठा हुया। मूं सलाम कयो, मूंखे जवाबु न ॾिनो, ऐं ॾिसनि पिया मूंखे। ॿियो दफ़ो सलाम कयुमि, पोइ जवाबु न ॾिनऊं, टियों दफ़ो सलाम कयुमि, जवाबु न ॾिनऊं। आऊं आयुसि दांह खणी अमीरुल मोमिनीन सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु वटि। ऐं अमीरुल मोमिनीन, छा इस्लाम में का तब्दीली आई आहे? सैयदना साद बिन अबी वक़ास रज़ी अल्लाह ताला अन्हु पुछण लॻो, छा इस्लाम में का तब्दीली आई आहे? सैयदना उमर रज़ी अल्लाह अन्हु फरमायो, न, इस्लाम त अल्लाह ताला मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ते दीन खे मुकम्मल कयो, कहिड़ी तब्दीली आहे? ऐं अमीरुल मोमिनीन ॼाऊं मस्जिद में वयसि, उस्मान बिन अफ़ान रज़ी अल्लाह ताला अन्हु ते मूं सलाम कयो, मूंखे जवाबु न ॾिनो, हालांकि मूंखे ॾिठऊं पे। टे दफ़ा सलाम कयुमि। अमीरुल मोमिनीन उन ई वक़्तु सैयदना उस्मान बिन अफ़ान रज़ी अल्लाह अन्हु खे घुरायो। हज़रत उस्मान बिन अफ़ान रज़ी अल्लाह अन्हु हाज़िर थियो। अमीरुल मोमिनीन फरमायो, ऐं उस्मान ॾे ख़बर, ही दांह खणी आयो आहे तुंहिंजो भाउ साद बिन अबी वक़ास, तो इनखे सलाम जो जवाबु छो न ॾिनो?
हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ने फरमायो तो मूंखे का ख़बर ही काने का, मूं तो ॾिठो न आहे ॿुधो बि न आहे। हज़रत साद बिन अबी वक़ास कसम खणी थो चवे तव्हां मूं ॾे निहारियो पे मूं सलाम कयो। हज़रत उस्मान बिन अफ़ान रज़ी अल्लाह ने कसम खणी वियो त मूंखे यादि न आहे, मुंहिंजी नज़र तव्हां ते न पई हुई आहे। पोइ यादि करे चवंदा आहे शायदि तूं बि ग़लति न आई, आऊं तोखे कूड़ो नथो चवां, न वरी आऊं तो कूड़ ॻाल्हायां, लेकिन मूंखे यादि थो अचे आऊं उन वक़्तु उन हालत में हूंदुसि। कंहिं टाइम ते मुंहिंजी अहिड़ी त हालत थी वेंदी आहे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे यादि कंदे, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वफ़ात खे यादि कंदे, ऐं हिकिड़ी अहिड़ी ॻाल्हि हुई जेका मुंहिंजे दिलि ते हुई उनखे यादि कंदे अहिड़ो वक़्तु अची वेंदो आहे जो मुंहिंजे दिलि जे विच में अखियुनि जे विच में ऐं इंसान दुनिया जे अंदरि परदो अची वेंदो आहे ऐं न ॾिसी सघंदो आहियां न ॿुधंदो आहियां, मुंहिंजो सिर्फ़ु ख़्यालु उन ई में हूंदो आहे जेका ॻाल्हि मुंहिंजे ज़हन में आहे। उन वक़्तु साद बिन अबी वक़ास रज़ी अल्लाह अन्हु फरमायो, ऐं उस्मान बिन अफ़ान तुंहिंजे सवाल जो जवाबु मूं वटि आहे त जेको तोखे ग़म आहे, जेका तोखे तकलीफ़ आए, जेका निजात जे लाइ तोखे सवाल करणो हो अल्लाह जे रसूल खां, तूं पंहिंजी ज़िंदगी में सवाल न करे सघे, आऊं तो तोखे ॿुधायां त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे निजात जे लाइ, मुसीबत मां निकिरण जे लाइ, ग़म मां निकिरण जे लाइ, तकलीफ़ मां निकिरण जे लाइ अल्लाह जे रसूल कहिड़ो रस्तो ॿुधायो आहे। असां अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां गॾु मस्जिद नबवी में वेठा आहियूं, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन असांखे ॿुधाइनि था, ऐं तव्हांखे उहे कलिमात ॿुधायां थो, उहा दुआ अव्वल थो ॿुधायां। अञा ईअं जो चयूं त हिकिड़ो बहराड़ी जो आराबी आयो, बहराड़ी ॻोठ जो माण्हू आहे, उन अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे ॿियनि ॻाल्हियुनि में मशगूल करे छॾियो, इहा ॻाल्हि सभु विसारे विया। अल्लाह जा रसूल बि शाखाबाद में उथी जेॾी महिल पंहिंजे घर ॾांहुं रवाना थिया, ऐं अल्लाह जे रसूल जे पोयां लॻसि, जेॾी महिल घर जे दरवाज़े जे अंदरि दाख़िल थियण वारा हुआ, उन वक़्तु मूं पेर सां वॾी ठपकी ॾिनी त मुंहिंजो आवाज़ ॿुधी वठनि। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजो आवाज़ पेर जो ॿुधी विया, निहारियऊं, पाण फरमायऊं मन हाज़ा अबू इसहाक़, फरमायूं केरु, ईअं निहारे फरमायूं तूं अबू इसहाक़ आहीं, कुनियत आहे हज़रत साद बिन अबी वक़ास जो। हा अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आऊं आहियां अबू इसहाक़ साद बिन अबी वक़ास। पाण फरमायूं छो आयो हुई मुंहिंजे पोयां, छाजे लाइ कमु आहे? अल्लाह जा रसूल तव्हां असांखे हिकु ॻाल्हि पे ॿुधाई, हिकु कलिमात जो ज़िक्र कयो हो, हिकु दुआ जो ज़िक्र कयो हो, मुश्किलात ऐं मुसीबत मां निकिरण जे लाइ उहा ॻाल्हि तव्हां असांखे न ॿुधाई, ऐं उहा पुछण जे लाइ आयो आहियां। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, पाण फरमाइनि था नाम दावत ज़िन्नून इज़ हुआ फी बतनिल हूत ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन। अल्लाह जे रसूल फरमायो, हा उहा ॻाल्हि, उहा दुआ, उहे कलिमात ज़िन्नून जा हुआ, हज़रत यूनुस बिन मत्ता अलैहि सलाम जा उहे कलिमात जॾहिं मच्छीअ जे पेट में हुयो, उन चयो ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन। इहे कलिमात अहिड़ा कलिमात आहिनि जंहिंजे करे अल्लाह ताला निजात ॾींदो आहे पाने खे, हर मुश्किलात खां अल्लाह ताला उनखे कढी छॾींदो आहे। ऐं उस्मान बिन अफ़ान जंहिं ॻाल्हि लाइ तूं मजबूर आहीं, तुंहिंजो ॾस इन ई में आहे जो तुंहिंजी अहिड़ी कैफ़ियत बणिजी वेंदी आहे जो असां सलाम पिया कयूं त ॿुधी न सघंदो आहीं। हिकु ॿी रिवायत मुस्नद अहमद में सैयदना उस्मान बिन अफ़ान रज़ी अल्लाह ताला अन्हु पाण फरमाइनि था, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी वफ़ात खां बाद में सहाबा किराम जी हालत अहिड़ी थी वई, कुछ सहाबा किराम वहम जो शिकार बि बणिजी विया। अल्लाह जे रसूल जी वफ़ात जे सदमे में 12 रबीउल अव्वल अल्लाह जे रसूल जी वफ़ात, उन ॾुख में सहाबा किराम पंहिंजे ज़हन में कुछ ॻाल्हियूं सोचण बि लॻा। फरमाए थो उन्हनि में आऊं बि शामिल आहियां। हज़रत उस्मान बिन अफ़ान रज़ी अल्लाह अन्हु फरमाइनि था उन में आऊं बि शामिल आहियां उन सहाबा में। फरमाई वण जी टेक ॾेई वेठो आहियां, उन पंहिंजे ग़म में हालत में
अचानक न्यापो आयो अमीरुल मोमिनीन अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह अन्हु जो, उस्मान बिन अफ़ान जल्दी हाज़िर थी अची वञ, छो त तुंहिंजे ख़िलाफ़ उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह अन्हु दांह खणी आयो आहे, फ़रियाद खणी आयो आहे तुंहिंजे ख़िलाफ़। हज़रत उस्मान रज़ी अल्लाह अन्हु फरमायो त हाज़िर थियुसि, मुंहिंजो कहिड़ो मुंहिंजो क़सूर छा ॾोह आहे जो उमर रज़ी अल्लाह अन्हु शिकायत खणी आयो आहे। हज़रत उमर रज़ी अल्लाह अन्हु फरमायो, तूं वण जी टेक ॾेई वेठे, मूं तोते सलाम कयो तो मूंखे जवाबु कोन ॾिनो, ॿियो दफ़ो सलाम कयुमि, टियों दफ़ो सलाम कयुमि, तो जवाबु न ॾिनो। ऐं बनु उमैया तव्हां ख़ुदिगर्ज़ थी विया आहियो छा अल्लाह जे रसूल खां पोइ? हज़रत उमर रज़ी अल्लाह अन्हु थोरो गुस्से में आयो, तव्हां ईअं छो था कयो? सहाबा किराम खे एतिरो अफ़सोस ऐं परेशानी थींदी त मुंहिंजे मुस्लमान भाउ मुंहिंजे सलाम जो जवाबु छो न ॾिनो आहे। अॼु छा हालत आहे, को सलाम बि न कंदो या सलाम कंदो त हुनजो को जवाबु तव्हांखे ॿुधण में न ईंदो, का अहमियत ई सलाम खे न पिया ॾियनि। सहाबा किराम वटि इहा अहमियत आहे जो सलाम जो जवाबु न ॾे, वक़्त जे बादशाह अमीरुल मोमिनीन ख़लीफ़तुल मुस्लिमीन वटि फ़रियाद पियो दाख़िल कयो वञे त हिन माण्हू मुंहिंजे सलाम जो जवाबु छो न ॾिनो आहे, मुंहिंजो क़सूर छा आहे? उन वक़्तु हज़रत उस्मान रज़ी अल्लाह अन्हु फरमायो, आऊं त कसम बि खणी वेंदुसि त मूंखे उमर ॾिसण में कोन आयो आहे, न को हुनजो मूं सलाम ॿुधो आहे। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु, हज़रत उस्मान चवे थो, हा मूंखे यादि आहे, इहा ॻाल्हि यादि अचे थी सघे थो त उमर रज़ी अल्लाह अन्हु उन टाइम ते आयो हुजे जो मुंहिंजी हालत ग़म वारी हुजे, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सदमो ऐं हिकु उहा शइ मूंखां जेका मूं अल्लाह जे रसूल खां ज़िंदगी में न पुछी सघियो हुयसि, उन परेशानी में हूंदुसि, पोइ उन वक़्तु त मूंखे का ख़बर ई न पवंदी आहे त कंहिं सलाम कयो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जवाबु ॾियणु लॻो, ऐं उस्मान बिन अफ़ान तुंहिंजे मसाले जो हल आऊं तो तोखे ॿुधायां, जेको तोखे ग़म ऐं परेशानी आहे, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़िंदगी में मूं बि अल्लाह जे रसूल खां इहो ई सवाल कयो, जेको जंहिंजे जवाब जो तूं मुंतज़िर आहीं ऐं परेशानी जे आलम में हूंदो आहीं। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खां मूं पुछो, अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकॾहिं को माण्हू मुसीबत में अची वञे, तकलीफ़ में अची वञे, उन जे लाइ निजात जो ज़रियो छा आहे, छोटकारे जो ज़रियो छा आहे? अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, हा उनखे उहे कलिमात आऊं ॾियां थो, उन कलिमात खे पसंदि करे जेके कलिमात मूं पंहिंजे चाचे अबू तालिब जे अॻियां पेश कया, पर उन इनकार कयो हुयो। पर जेकॾहिं इन कलिमात खे जेकॾहिं कोई पसंदि कंदो त हमेशह जे लाइ उन जे लाइ निजात हूंदी, मुश्किलात मां उहो निकिरी वेंदो, तकलीफ़ुनि मां उहो निकिरी वेंदो। अल्लाह जे रसूल फरमायो, ला इलाहा इल्लल्लाह, हे उहे कलिमात आहिनि जेके अल्लाह जे रसूल पंहिंजे चाचे जे अॻियां बयानु कया। हुन में जाए ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन, ऐं इन हदीस में ला इलाहा इल्लल्लाह, हे उहे कलिमात आहिनि जंहिंजे कलिमात सां अल्लाह ताला बाने जी दुआ खे बि क़बूल थो करे। ला इलाहा इल्लल्लाहुल अज़ीमुल हलीम, ला इलाहा इल्लल्लाह रब्बुल अर्शिल अज़ीम, ला इलाहा इल्लल्लाह रब्बुस समावाति व रब्बुल अर्दि व रब्बुल अर्शिल करीम। ये अल्फाज, ये कलिमात वे कलिमात जंहिंमें अस्माउल हुस्ना भी शामिल आहे, अल्लाह ताला जो सुहिणियूं सिफ़तूं ऐं इस्मे आज़म भी शामिल आहे। इन्हनि सां, इन्हनि अल्फाज़नि सां, ला इलाहा इल्लल्लाह सां दुआ घुरण वारो अल्लाह रब्बुल आलमीन उनखे मायूस न कंदो। ये उहे कलिमात आहिनि जेके हर नबी सभ खां पहिरीं क़ौम खे ॿुधाया। हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी असांजे आख़िरी नबी मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताईं हर नबी ये कलिमात ॿुधाया, ला इलाहा इल्लल्लाह। अल्लाह ताला मक़सद ई बयानु कयो इन्हनि जे अचण जो इहो त क़ौम खे ॿुधाइनि, ला इलाहा इल्लल्लाह, अल्लाह खां सिवा कोई माबूद न आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन सभ खां पहिरीं क़ौम खे दावत ॾिनी आहे। सही बुखारी में हदीस आहे,
नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन सब खां पहिरीं ज़ुल्मजाज़ जगह ते वञनि था, पहाड़ जी चोटी ते मथे चढ़नि था ऐं आवाज़ था कनि, या सबाहा या सबाहा। ये कलिमात उन वक़्तु अरब कुरैश वारा कंहिंखे जमा करण जे लाइ चवंदा हा त इहे आवाज़ ॿुधण सां सभु माण्हू जमा थी वञनि। का ख़तरे जी अलामत आहे, कंहिं दुश्मन जो हमलो थियण वारो आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम वञनि था, पहाड़ी ते चढ़ी इहे अल्फाज़ चवनि था, ॿुधण वारा सारे जा सारा जमा थी विया, जंहिंमें अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सॻो चाचो अबू लहब अब्दुल उज़्ज़ा बिन अब्दुल मुत्तलिब आहे। अबू लहब बा नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, मूं तव्हांखे जमा कयो आहे, जेकॾहिं आऊं तव्हांखे ख़बर ॾियां तव्हांजे मथां दुश्मन हमलो करण वारो आहे सुबुह जो या शाम जो, छा इन जी तव्हां तस्दीक कंदव, इनखे क़बूल कंदव? सभिनी चयो, है मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुंहिंजी ज़ुबान कॾहिं कूड़ न ॻाल्हाईंदी आहे, कॾहिं बि ग़लति न ॻाल्हाईंदी, तूं त सच ॻाल्हाइण वारो आहीं। छो न असां ईमान आयो इनखे ॻाल्हि खे त मञंदासीं, छो न तस्दीक कंदासीं? अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, व इन्नी नज़ीरुल लकुम बैन यदै अज़ाबुन शदीद। पोइ आऊं त तव्हांजे लाइ ॾेजारींदड़ मोकिलियो वियो आहियां, हिकु ईंदड़ वॾे अज़ाब खां तव्हांखे ॾेजारण जे लाइ आयो आहियां। उन वक़्तु अबू लहब सभ खां पहिरीं पंहिंजे हथनि जा इशारा करे चया, तब्बलक या मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चवे थो, तुंहिंजा हथ भॼन आहे मुहम्मद, नऊज़ बिल्लाह, तुंहिंजा हथ भॼन तो असांखे इन जे लाइ घुरायो आहे, इन ॻाल्हि जे लाइ असां पंहिंजे लात उज़्ज़ा माबूदनि जो इनकार कयूं? ही तो नओं ऐलान कयो आहे। अबू लहब सभ खां पहिरीं चाचो दुश्मन थियो, जंहिं चाचे जो मिसाल ॾींदा आहिनि न मीलादी, ईद मीलादुन नबी मल्हाइण वारा, उन्हनि खे अगरि पुछो त को मीलाद जो को दलील आहे क़ुर हदीस में, त इहो दलील ॾींदा आहिनि त अल्लाह जे रसूल जी विलादत जो मीलाद अबू लहब मल्हायो हो, अबू लहब मल्हायो। अगरि मिसाल ॾियो, को दलील ॾियो, अबू बकर सिद्दीक़ जो, उमर बिन ख़त्ताब जो, उस्मान बिन अफ़ान जो, अलीउल मुर्तज़ा जो, अहले बैत मां, अशरा मुबशरा मां कंहिं बि सहाबी खां दलील त आहे कोन। दलील छा ॾींदा? अबू लहब मीलाद मल्हायो। हाणे ॿुधो अबू लहब जो मीलाद। अबू लहब जंहिं मीलाद मल्हायो, हिननि जे मुताबिक़ त अबू लहब जो इश्क हो, अल्लाह जे रसूल सां मुहबत हुई। हा, हिकु ॻाल्हि आहे, उन वक़्त जा अरब आहिनि, कंहिंजे ॼमण जी ख़ुशी में उठ क़ुर्बान कंदा हुआ। अक़ीक़े जे लाइ त असांखे बि हुकुम आहे त अक़ीक़ो कयो। अहिड़े अंदाज़ में अगरि अबू लहब उठ बि ज़बह कया हुजनि त हिन में मीलाद जो सबूत त कोन्हे को। पर जेॾी महिल कलिमात हक़ जा कलिमात ॿुधई, तेॾी महिल अल्लाह जे रसूल खे बददुआ जा ख़राब अल्फाज़, गुस्ताखी जा अल्फाज़ चवणु लॻो ऐं हथनि जा इशारा करणु लॻो। अल्लाह ताला जवाब में छा फरमायो? फरमायो अल्लाह रब्बुल आलमीन, तब्बत यदा अबी लहबिन व तब मा अग़ना अन्हु मालुहु व मा कसब सयस्ला नारन ज़ात लहब व इम्राअतुहु हम्मालतल हतब फी जीदिहा हब्लुम मिन मसद। भॼन हथ अबू लहब जा ऐं हलाक थे, न बचायो उनखे पंहिंजे माल जेको कुझु कमाई। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चवंदो, ऐं मुहम्मद तोखे यकीन सां न मञंदुसि, अगरि जेकॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो बि सही, मूंखे उथारियो बि वियो, आंदो बि वियो, पेश कयो वियो, त आउं एतिरो साहिबे माल आहियां, एतिरी हैसियत वारो आहियां जो माल ॾेई करे बि जान छॾाईंदुसि। अल्लाह फरमाए थो, मा अग़ना अन्हु मालुहु व मा कसब, जंहिंजे माल उनखे न बचायो, जेको कुझु कमाई। सयस्ला नारन ज़ात लहब, सिगोई न शोले वारी बाह, ॿीह वारी बाह में दाख़िल कयो वेंदो ऐं उनजी ज़ाल
खणंदड़ आहे काठिन जी लॾ, ईंधन जहन्नम जो पाण जे लाइ खाइण वारी आहे, जंहिंजे कंध में गर्दन में का ॿार जी रसी आहे। मुफ़सिर लिखनि था इहो पंहिंजे लाइ जेको काठिन जी भरी खणंदी हुई न ऐं किचिरो खणी कंडा खणी अलाह जे रसूल जे रस्ते ते उछलाईंदी हुई, इहो जहन्नम जो ईंधन पंहिंजे मथे ते कुल्हनि ते खणंदी हुई। ऐं जेको काबार जो रसो ऐं जहन्नम जी ज़ंजीर उन जी गर्दन में हूंदी। उहो अबू लहब आहे जंहिं मीलाद मल्हायो वए। तमामु उहे ई कारनामा शुरू करे ला इलाहा इल्लल्लाह जी मुखालिफ़त था कयो, अल्लाह जी तौहीद जी मुखालिफ़त कयो, तौहीद वारनि जी मुखालिफ़त कयो, दीन इस्लाम में बिदअत पैदा करे शिरक खे आम पिया कयो। अबू लहब खे गुस्सो इन तां हो, अबू लहब जी ज़ाल खे बि गुस्सो हुयो, हालांकि अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां तमामु घणी पहिरीं मुहबत कंदा नबूअत खां अॻु में। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सचो मञंदा हा, सचार चवंदा हा, अखलाक वारो। लेकिन जेॾी महिल अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहे कलिमात चया ला इलाहा इल्लल्लाह, त उन ते ही दुश्मन थी विया। हज़रत तुफ़ैल बिन अब्दुल्लाह मुहारिबी रज़ी अल्लाहु अन्हु फरमाए थो, आऊं हिकिड़े ॾींहुं ज़ुल्मजाज़ जी बाज़ार में आहियां, तिजारती काफ़िले सां गॾु आहियां, रब्ज़ा जे इलाइक़े में रहंदा हुआ, बनु मुहारिब कबीले सां हिन जो ताल्लुक़ हुयो। हज़रत तारिक बिन अब्दुल्ला फरमाए तो उन वक़्तु आउं कुफ्र में आहियां, मूंखे त का ख़बर कान हुई अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम केरु आहे, मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रसूल आहे या ख़बर न हुई। अचानक आउं बाज़ार में आहियां, सूक़ ज़ुल्मजाज़ में हिकिड़ो माण्हू अचे पियो, उन जे कंधनि ते चादर पयल आहे, वॾो जुबो पातल आहे, ऐं उहो आवाज़ सां चवंदो पियो वञे उन बाज़ार में, क़ूलू ला इलाहा इल्लल्लाह तुफ़्लिहू, ऐ इंसानो या अय्युहन्नास क़ूलू ला इलाहा इल्लल्लाह तुफ़्लिहू, ऐ इंसानो चओ अल्लाह खां सिवा कोई माबूद न आहे, अल्लाह वकील आहे, कामयाब थी वेंदो। हज़रत तुफ़ैल बिन अब्दुल्लाह चवे थो उन वक़्तु आऊं त वापारी आहियां, तिजारत करण वारो, जेॾी महिल उन जे अल्फाज़नि खे आऊं ॿुधां पियो, पर उन जे पोयां हिकिड़ो शख़्स आहे, उन जी झोलीअ में पथर आहिनि, उहो पथर पियो उन खे हणे ऐं चवे थो या अय्युहन्नास ला तुसद्दिक़ू फ़इन्नहू कज़्ज़ाबुन, ऐं इंसानो इन जी ॻाल्हि न मञो, ही कूड़ पियो ॻाल्हाए। नऊज़ बिल्लाह अल्लाह जे रसूल जे बारे में पुछा कयनि, ही केरु हुयो जंहिं चयो ला इलाहा इल्लल्लाह, ऐं ॿियो उनखे पथर थो हणे। जवाब मिलियो, अॻियां हो मोहम्मद बिन अब्दुल्ला, ऐं पोयां पथर हणण वारनि जो सॻो चाचो अब्दुल उज़्ज़ा बिन अब्दुल मुत्तलिब आहे, अबू लहब उहो ई आहे। पोइ हज़रत तारिक बिन अब्दुल्ला चवे थो उहे कलिमात उन वक़्तु त मूं क़बूल कोन कया हा, नऊं मूं चयो ख़बर न आहे छा मामिलो आहे। तक़रीबन 19-20 सालनि खां बाद में तिजारती काफ़िलो अचे थो, तक़रीबन 60 ताजिर बनु मुहारिब कबीले जा, ऐं जंहिं ताजिरनि जो अॻवान ई तारिक बिन अब्दुल्ला आहे, जेको मदीने में आयो या का ख़बर कान्हे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी, पर मदीने में खजीअ जो वापार करण आयो। चवे थो मदीने में पहुतासीं, खजीअ जा वण ॾिठासीं, असां उते कपिड़ा वग़ैरह तब्दील कया, सफ़र जा कपिड़ा लाथासीं, ऐं असांजो हाणे मदीनो अची वियो आहे, ऐं खजी जा बाग अची विया, उते असां पड़ाव कयो, इते वेठा आहियूं त असां वेंदासीं हाणे खजूर जी मंडीअ में वापार जे लाइ। अचानक असांजी जॻह ते हिकिड़ो शख़्स आयो आहे, 2 चादरूं अथसि, हिकिड़ी जिस्म ते ॾिनल आहे, ॿी कुल्हनि ते ॾिनल आहे। असां खां पुछे थो तव्हां केरु आहियो हिते, हाणे अची हिते रहिया आहियो? असां जवाबु ॾिनो असां बनु मुहारिब कबीले जा ताजिर आहियूं, असां खजीअ जे वापार जे लाइ हिते आया आहियूं। असांखे चवणु लॻो ही ॻाढ़ो उठ जेको तव्हांजो बीठो आहे इहो तव्हां खपाईंदव? असां चयो हा, हिन उठ जे बदिले में असां हेतिरी खजूर वठंदासीं। हू राज़ी थी वियो त इहो उठ मूंखे ॾियो। असां उठ उनखे ॾिनो, पर ईअं उठ जी महार वठी हलियो वियो, न उनजो हिसाब किताब ॾिनई, न खजूर उन वक़्तु ॾिनई, न का सूथी उनजी ॾिनई जेको वापार कई,
न इहो ॿुधाई त मोकिलियां थो आऊं केरु आहियां किथां जो आहियां। जेॾी महिल हीउ हलियो वियो उठ वठी करे उन वक़्तु असां परेशान थी वियासीं। असां ई छा कयो, हेॾो क़ीमती उठ असां ॾेई छॾियो का अजनबी इंसान खे। असां त हुनखे सुञातो बि न आहे, इहा बि ख़बर न आहे त न मदीने जो यसरिफ जो आहे या के ॿिए इलाइक़े जो आहे, केरु आहे किथां जो आहे। असांजी रक़म वई हली। असांजे उन काफ़िले जे अंदरि औरतूं बि हुयूं। उठ जे कजावे में वेठल असांजी हिकिड़ी औरत हुई, उन बि इहो मंज़र ॾिठो पए। उन वक़्तु छा थी चवे पंहिंजे काफ़िले वारनि खे, चवणु लॻी हे मुंहिंजे काफ़िले वारो जंहिंजे चहिरे खे मुंहिंजी बि नज़र ॾिसी वरितो आहे, जंहिं तव्हां खां उठ ख़रीद कयो आहे, अल्लाह जो कसम आहे कॾहिं धोखेबाज़ जो अहिड़ो चहिरो न हूंदो आहे। चोॾींहं जे चंड खां वधीक चहिरो रोशन हुयो, कॾहिं बि कूड़े शख़्स जो अहिड़ो चहिरो न हूंदो आहे, धोखे करण वारे जो चहिरो न हूंदो आहे। हिकु ॿी रिवायत में आहे त जेकॾहिं इहो उठ जी रक़म तव्हांखे न मिली, अल्लाह जो कसम खणी चवां थी आउं औरत तव्हांखे हुनजी ज़ामिन आहियां, इहा रक़म आउं ॾियण जे लाइ तयारु आहियां। हालांकि हुन औरत कॾहिं ॾिठो बि न हुयो त हीउ केरु आहे उठ खे ख़रीद करण वारो। जेॾी महिल थोरो ई वक़्तु गुज़रियो, तारिक बिन अब्दुल्लाह मुहारिबी रज़ी अल्लाह अन्हु फरमाईंदा, उन वक़्तु हिकिड़ो शख़्स आयो आहे, खजूर जा कटा खणी ॿोरी भरे खणी आयो आहे। चवणु लॻो तव्हां खां को शख़्स उठ ख़रीद करे वियो आहे खजूर जे बदिले में। चयूं हा असां खां वठी वियो आहे। चई त हीअ खजूर उन ॾिनी आहे ऐं चयो अथसि त पहिरीं त हिन खजूर खे तव्हां खाई ढउ कयो, जेॾी महिल तव्हांजी बुख ख़तमु थी वञे, हीअ मुंहिंजे तरफ़ां तव्हांजी महिमानी आहे। जेॾी महिल तव्हां खजूर खाई हाणे ॿी बची पवे, उन जो वज़न कजो, माप कजो त तव्हांजे उठ जे बदिले में उन जी रक़म पूरी थिए थी या न। वधीक थी त बि तव्हांजी आहे, घटि थी त तव्हांखे पूरो करे ॾींदासीं। जेॾी महिल माप कयूं त खजूर पूरी आहे। उन वक़्तु उहो साहबी चवे थो तव्हां खां उठ वठण वारो अल्लाह जो रसूल मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुयो। तारिक बिन अब्दुल्लाह मुहारिबी फरमाए थो 19-20 साल तक़रीबन गुज़री विया, जेका मूसूक़े दुल मजाज में हुनजे ज़ुबान मुबारक खां ॿुधा ला इलाहा इल्लल्लाह, अॼु दिलि में उहा तड़प पैदा थी वई ऐं वञा हिन मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सारो काफ़िलो तिजारती काफ़िलो जेको हुयो उहो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि वञे थो। चवंदा असां ॾिठो त मस्जिद नबवी जे मेंबर ते अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधायो वियो त इहा असां ॾिठो त उहो ई जेको उठ वठण वारो शख़्स आहे मेंबर ते वेठा आहिनि ऐं उन वक़्तु नसीहत करे रहिया आहिनि, तसद्दक़ू फ़इन्न सदक़त ख़ैरुल लकुम। अल्लाह जे रसूल जा इहे अल्फाज़ ज़ुबान जा, सदको कयो अल्लाह जे रस्ते में, ख़ैरात कयो, तमामु तव्हांजे लाइ भले में भलो आहे। अल यदुल उलिया, अल्लाह जे रसूल फरमायो सॼो हथु जेको आहे, मथियूं हथु जेको आहे हेठें हथ खां वधीक बहितर आहे। मथियूं हथु हेठें हथ खां बहितर आहे, यानी ॾियण वारा बणिजी वञो अल्लाह जे रस्ते में, वठण वारा न। अल्लाह जे रसूल फरमायो सभ खां पहिरीं तव्हांजे ख़ैर जा हक़दार, इन हदीस में तव्हांजे ख़ैर जा हक़दार, तव्हांजे सदके जा हक़दार अल्लाह जे रस्ते में ॾियण जे लाइ सभ खां पहिरीं केरु आहिनि? अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, पाण फरमायो उम्मुक व अबीक व अखाक। अल्लाह जे रसूल फरमायो सभ खां पहिरीं तव्हांजो माउ पीउ, ॾिसो त उन्हनि खे पैसनि जी ज़रूरत आहे त पहिरीं उन्हनि खे ॾियो, उन्हनि जो ख़र्च पूरो कयो। पाण फरमायो नंबर 2 तव्हांजा माउ पीउ, उन खां पोइ तव्हांजा भाइर, तव्हांजूं भेनरूं ऐं तव्हांजो औलाद, तव्हां पहिरीं, उन खां पोइ ॿिया जेके क़रीबी रिश्तेदार ॿियनि खे बि ॾियो अल्लाह जे रस्ते ते, अल्लाह जे रस्ते में ग़रीबनि मिसकीननि, पर पहिरीं तरजीह उन्हनि खे ॾियो। हज़रत तारिक बिन अब्दुल्लाह फरमाए थो असांजो ई सारो ताजिरनि जो जेको वफ़द हुयो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वटि हाज़िर थी इस्लाम क़बूल कयोसीं। अल्लाह जे रसूल उन वक़्तु बि इहे अल्फाज़ चया हा जेके कई साल अॻु में फरमायूं, ला इलाहा इल्लल्लाह। ये उहे कलिमात आहिनि। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तव्हांजे लाइ निजात जो सबब आहिनि, निजात जो ज़रियो आहिनि। अल्लाह ताला खां दुआ है अल्लाह रब्बुल आलमीन कुरान व सुन्नत अमल करणी तौफ़ीक़ अता फरमाए। व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह।